जंहिंमें अल्लाह ताला कामिल वली अता फरमाया है। को हिकड़ो को मसलक देखार जे मसलक में अल्लाह जा कामिल वली हुजन, हिकड़ो भी तोखे कामिल वली न मिलंदो। पूरी कायनात जे अंदर जे कदे अल्लाह ताला वली अता फरमाया है तो जमात अहले सुन्नत में अता फरमाया है। सुभान अल्लाह। जेको नबी जो गुस्ताख हुजे उन्हनि में भी वली न थींदो। महबूब जे अहल बैत जो गुस्ताख हुजे उन्हनि में भी वली न थींदो। साहबा जो गुस्ताख हुजे उन्हनि में भी वली पैदा न थींदो। और मुझे महबूब रसूलुल्लाह जा परवानो अल्लाह जे कामिल वलियन जो दुश्मन हुजे उन्हनि में भी वली पैदा न थींदा। जेके भी अल्लाह ताला सुन्नी मुबारक आत्मा के जेके भी रब करीम कामिल वली अता फरमाया है वे मसलक जमात अहले सुन्नत में अता फरमाया। सुभान अल्लाह। वाह मुझा मुर्शिद थकजी पिया हिकड़ा त नारा ॾाढा तव्हांजे नारे तां बि सदको वञे। हिकिड़ो अर्ज़ कयां, नाराज़ न थिजो बाबा। नारो हणजे त मजबूरी वारो नारो न हणजे। मजबूरी वारे कबूल न थींदो आहे। नारो उहो हणजे जेको दिल सां, छो जो हिकु आम पीर जो नारो थरई आहे, पीरनि जे पीर जो नारो आहे जंहिंजो हर वली जे कंध ते कदम आहे। हर वली जंहिंजे कदमनि जे आॾो पंहिंजी गर्दन झुकाए थो उन मुर्शिद पीरनि जे पीर दिलबर तस्कीर जो नारो हाली अहिड़ो त इश्क वारो नारो लॻे जो बरसां वारे जो छिरक निकिरी वञे त मुर्शिद अल्लाह से हमारे इश्क के सलामत रखे। चो झोले मुंजी आहे खाली झोली भरिया। अज कंजू साहब न कर। चो झोले मुंजी आहे खाली झोली भरिया। रसूल अल्लाह नाहे ताकत मुमें माली से गोवरिया। रसूल अल्लाह जो नाहे ताकत मुमें माली से गोवरिया। रसूल अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह। ओ मुझे महबूब जा गुलाम दुनिया के अंदर एड़ा भी मुसलमान पैदा था जेके कलमो पढ़ी मुझे दिल पर नबी मां ऐब कढण लगा। जेके कलमो पढ़ी मुझे दिल पर नबी मदीने वाले साईं जो दरवाजो छदे हिक हिक जे दरवाजे ते पैगाम ॾियण लगा था। नबी जे दर ते छाए, वलियन जे दर ते छाए, अल्लाह अल्लाह कंदा कयो। वली भी त अल्लाह जे दरवाजे ता था पिन, ओ नबी भी त अल्लाह जे दर ते था झुकन। तो असां नबी जे दर ते छो झुकूं, वली जे दर ते छो झुकूं? असां भी त अल्लाह जे साम्हूं ओ पंहिंजे परवरदिगार रब के सजड़ा कयूं। ॿियन जे दर ते छो वञूं? ठीक आ, तुंहिंजी मर्ज़ी आ। तूं त पंहिंजे अकुल ते हले, तूं पंहिंजे समझ ते हले, पर वाह सुन्नी तुंहिंजे क़िस्मत तां कुर्बान वञा। अदा सुन्नी दीन में पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदो आ। सुन्नी त पंहिंजे रब जे हुक्म ते हलंदो आहे, त महबूब जे हुक्म ते हलंदो आहे। या कना त बिहारे छॾ बस। या ॿधी छॾ मथे लकड़े में, ये हेठि न उछल, इनखे ॿधी छॾ बस। ॾाढा जो सुभान अल्लाह। तवजो आहे न? ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो अचो रब खां पुछा कयो मुंहिंजा मौला
महबूब जे दर ते वञूं या न मुंहिंजो रब थो दस दे सुभान अल्लाह जो त मां अर्ज़ कयां कुरान वणंदो अथव न अल्लाह ताला जी ज़ात बबरकात फरमायो वलो अन्नहुम इज़लमु अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीम मुझा मौला जे को दिलवारी रड़ करे सुभान अल्लाह चवे उन्हनि जे बच्चन के कुरान जो हाफिज बना जा हाणे आयत जो तर्जुमो मुझे ऐं जॾहिं पंहिंजे जाननि ते ज़ुल्म कर गुनहगार थी वञनि रब तो फरमाए प्री मां तो दस ध्यान जाऊ कतो मदीने वारे ताजदार जे दर ते अचन गुनहगार बनी वञो दुनिया जे अंदर रहमत जा दर बंद थी वञन त रब तो फरमाए जाओ क मदीने वारे साईं जे दर ते अचो याने मुंहिंजे महबूब जे दर ते आयो त रुटल रब पर जी पवंदो मुंहिंजो दिलबर नबी ओ मुंहिंजे प्रिय परवानो अल्लाह ताला मुंहिंजे दिलबर नबी जे लाइ तो फरमाए जाओ क तुंहिंजे दर ते अचन मां रब का माफ़ी तो घुरन तू महबूब उन्हनि जी सिफारिश करे मां रब उन्हनि जी तौबा क़बूल फरमाए छॾियां महबूब तू उन्हनि जी सिफारिश करे तवजो आहे अदा हाणे मां थो पुछा कयां त जे महबूब सां मोहब्बत कई उन जी सिफारिश थींदी या जे नफ़रत कई उन जी सिफारिश थींदी जी ॻाल्हायो थोरो पोइ हाणे तूं सम्झ त मुंहिंजे महबूब जे दर सां वफ़ादारी कंहिं कई आहे हे त 24 कलाक दूसरी कंपनी वारा रोकींदा वतंदा त महबूब जो प्यार छा आहे नबी जो दर अड़े कुरान इन जे करे पढ़ी त नबी जी मोहब्बत दिल मां कढजे अड़े कुरान त पढ़बो ही इन जे करे आ त प्रिय जो प्यार सीने जे अंदर अचे त मुझे मुस्तफा जे कदमन ता पंहिंजी त जान कुर्बान करे छॾे पंहिंजे बच्चन जूं जानूं भी मुस्तफा जे कदमन जा कुर्बान करे कुरान नबी जे नफरत जे लाइ न पढ़बो आहे कुरान त मुस्तफा जे कदमनि तां फिदा फिदा पढ़बो आहे चवंदा दादा थ्रू अल्लाह का घुरंदा आहियूं तू नॉन स्टॉप आहे हिन जो काथे स्टॉप ई कोन्हे डायरेक्ट अल्लाह ताईं अल्लाह डायरेक्ट अल्लाह ते पहुचण जे लाइ ठीक आहे अदा कुरान कंहिंजे दरवाज़े तां रब ॾिनो मदीने वारे साईं जे दरवाज़े तां कंहिंजे दरवाज़े तां मिलियो ॾिनो रब कंहिंजे दरवाज़े तां ॾिनई कुरान कंहिंजे दरवाज़े तां मदीने वारे साईं जे तरफ़ अदा नमाज कंहिंजे दरवाज़े तां हज कंहिंजे दरवाज़े तां ज़कात कंहिंजे दरवाज़े तां रोज़ो कंहिंजे दरवाज़े तां अच्छा सब दीन जा रुकन मिलिया मदीने वारे साईं जे दर तां जॾहिं उहे दीन अपनाइणा पवन था त मुस्तफा जो दर वठणो थो पवे पोइ ॿुधा दीन मिलियो बि मुस्तफा जे दर तां आहे रब जी दरबार में दीन क़बूल थींदो त मदीने वारे साईं जे दर तां क़बूल थींदो ॾाढा दड़ करे सुभान अल्लाह चओ पर इन्हनि में इहा आदत आहे खाईंदा आहिनि मञींदा न आहिनि ॾाढा त चओ न ओ सुनियो तुंहिंजा अब्बा दादा पड़दादा 7 पीढ़िया सुनी
तोखे अज वाव लगी असांजा वरड़ा सही ना हाणे उहे हक़ ते ना अचे हे सही हाणे काबू खाना जे हक़ ते थियो बस पो इहो बेटा बरकत उन्हनि वटि घणी हुई तो वटि घणी आ उन्हनि वटि त मण बि कोन कुटंदा तो वटि खरार खुटी था वञनि ओ दिल मां नबी जी मोहब्बत कढई वो मुस्लमान कहिड़े कम जो आ अरे मुस्लमान त चइबो ई उनखे आ जंहिंजो सीनो आमना जे लाल जे मोहब्बत सां भरियल हुजे छो जो है उहा मदीने वारे सांजी दामन जेकी दुनिया में भी कम थी दे कब्र जे अंदर भी कम थी दे महशर जे मैदान में भी कम दींदी ओ महबूब जा परवानो ओ मां सुनन के हिकड़ो अर्ज जरूर कंदो आ अदा मोबाइल मटाए त भले मटा गाड़ी मटाए त भले मटा घर मटाए त भले मटा जमीन मटाए त भले मटा दोस्त मटाए त भले मटा पर पांजे सुन्नी मजहब के न मटा जा जे में मुस्तफा जो प्यार भी समायल फिर ये जे साबिन जो प्यार भी समायल जे में आल बेतन जो प्यार भी समायल जे में अल्लाह जे कामिलन वलियन जो प्यार भी समायल त पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जो प्यार भी प्यार जी तकरीर नथा कर प्यार वारी तकरीर कन अच्छा पांजे सुनन के हिदायत थी तो इते प्यार वारी तकरीर ना है बाकी नफरत वारी आ तू 24 कलाक मुझे महबूब जो गुस्ताखियूं कंदो तो वदे तोखे या समझ में नथी अचे त मां छा थो कयां पर अदा असां त पंहिंजे महबूब जे गुलामन के हक़ जो पैगाम पुजाईंदासे ओ सुन्नियो पूरी कायनात में रुके जो अकीदो ना है जो अल्लाह ताला तो असां के नसीब फरमायो आ पूरी कायनात में एड़ी जमात के जी ना है जो तो असां जी प्यारा तो अल्लाह ताला जमात अता फरमाई आ उहा जमात जे में कलंदर शहबाज जैमें हजरत भिटाई सैया जैमें हजरत सच्चर सरमसा जैमें हजरत रोजे धनी सरकार जैमें हजरत हक बाहू सरकार जैमें हजरत मेहर अली सरकार जैमें देश वारो जवान मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जी लाडिया है हथन के मथे करे भेज दस्तगीर जो चौ झोली मोजी आए खाली झोली भरया रसूल अल्लाह आत बुधाया सुनन जो केड़ो अकीदो आ जेके टनाटन सुनीन बाकी बुड़ केला सुनन सां असांजो वास्तो ई कोने ओ मुंहिंजे प्रिय जा परवाना सन्नन जो अकीदो तो बुधाया मुझे दिल पर नबी जो गुलाम जंहिंजो नालो हजरत सिद्दीक अकबर हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु बाजार मां गुजर पिया कर उन बाजार में हजरत मुर्शिद मौला अली बीठो हजरत मौला अली जे करीब जड़े हजरत अबू बकर सिद्दीक आयो बीही रहो हजरत अबू बकर सिद्दीक जे चेहरे में हजरत मौला अली जे चेहरे में हजरत अबू बकर सिद्दीक थो निहारे हजरत मौला अली निहारे करे चवण लगा सुना अबू बकर छा थो करे ओ सुना अली दिलबर नबी फरमायो मौला अली जे चेहरे में दिसण इबादत मां अबू बकर सिद्दीक इबादत थो कयां हजरत मौला अली मुर्की पिया हजरत अबू बकर सिद्दीक जो सुना अली तोखे मुबारक सुना अली तोखे ॻाल्हायो त सही
तव्हां खे जो अचानक कोई दोस्त ॾे अदा मुबारक तैयारी हैरान थी वेंदो त अलाए छा जी मुबारक थो ॾे ये हजरत अबू बकर सिद्दीक जो मुबारक ॾिनी हजरत मौला अली निहारे करे ओ सुना सिद्दीक अकबर छाजी मुबारक त हजरत अबू बकर सिद्दीक तो चवे सुना अली मां अबू बकर सिद्दीक पंहिंजे कन्नन सां ॿुधो आहे त मुंहिंजे दिल पर नबी फरमायो आमना जे लाल फरमायो यतीमन जी यार फरमायो जेको जन्नत में वेंदो उनखे जन्नत जी टिकट सुनो अली ॾींदो जन्नत जी टिकट मौला मौला मालूम थियो मौला अलीअ खां सवा जन्नत कोन मिलंदई हजरत मौला अली के हजरत अबू बकर सिद्दीक जो सुना अबू ओ सुना अली मुझे दिल भर नबी फरमायो जन्नत में वञण वारन के मौला अली टिकट दींदो जेके अली टिकट दींदो वो जन्नत में वेंदो त हजरत मौला अली मुर्की करे चवण लगा सुना अबू बकर सिद्दीक तोखे भी मुबारक सुना अबू बकर सिद्दीक तोखे भी मुबारक मौला अली किडे निहारे अबू बकर तो चए सुना अली मुखे छाजी मुबारक ओ सुना सिद्दीक अकबर मां मौला अली पंहिंजे कन्नन सां ॿुधो त मुंहिंजे दिल पर नबी फरमायो ओ सुना अली जन्नत जी टिकट उनखे ॾिजां जेको मुंहिंजे सिद्दीक अकबर जो गुलाम हुजे ओ सुना सिद्दीक अकबर तोखां सवा भी तुंहिंजे मोहब्बत खां सवा भी मां मौला अली खे जन्नत जी टिकट न ॾींदुमि जेको तो सिद्दीक अकबर जो गुलाम हूंदो मां अली हुनखे जन्नत जी टिकट अता ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ न तॾहिं तो आशिक़ चवे ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ न बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा इश्क होवई त चल मदीने मुझा मौला हाणे मां लफ़्ज़ ये वरी थो पढ़ा मुझा मौला इन लफ़्ज़न ते जेको दिल सां सुभान अल्लाह चवे उनखे जल्दी मदीने जो दीदार नसीब फरमा जा हे लफ़्ज़ ॿुधी पोइ इश्क वारी सुभान अल्लाह अरे इश्क होवई त चल मदीने अकुल होवई त चल मदीने देखी जोड़ा मज़ारां दा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ मुझे प्रिय जा परवाना कुर्बान मुझे दिल पर नबी जे मकाम दा ओ सुन्नी तो असा भागन वाला जो प्रिय सा भी प्यार करण वाला प्रिय जे साहब सा भी प्यार करण वाला हसनैन करीमैन सा भी प्यार करण वाला ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ ये सब इनाम मिलंदा आहिनि त अल्लाह जे कामिल वलियन जे तरफ़ तां मिलंदा आहिनि ये इनाम कॾहिं बि के बेपीर खे न मिलंदा ये मिलंदा त कामिल मुर्शिद वारे खे मिलंदा अल्लाह ताला जी ज़ात बबरकात फरमाए न वमयुदलिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा मुंहिंजो रब तो फरमाए मां जेके गुमराह कंदो आहियां उनखे कामिल मुर्शिद न ॾींदो आहियां मालूम थो जंहिंसां रब राज़ी थींदो आहे त कामिलनि जी दामन नसीब फरमाए छॾींदो आहे ये मोहब्बतूं ये फैज़ जा दरिया ये रहमत जा दरिया अल्लाह वारन जे तरह ता मिलंदा आहिनि गुनाहन जूं माफ़ियूं अल्लाह वारन जे तरह ता मिलंदियूं आहिनि आ त ॿुधायां अल्लाह वारन जे तरह ता कीअं माफ़ी मिलंदी आहे
थक जी पिया तो बहुत थक कढूंगा थकिया तो कोन हो भला जो थक जी पियो ॾाढा सुभान अल्लाह चवे ये फकीर कुछ थकिया हल भला जो न थकियो आहे उहो ॾाढा सुभान अल्लाह चवे अल्लाह जो कामिल वली आहे जंहिंजो नालो हज़रत गौस बहावल हक मुल्तानी आहे मुल्तान जो शहनशाह जंहिंखे अल्लाह ताला वक्त जो कामिल वली बनायो जंहिंखे गौसल आलमीन चवंदा आहिनि ओ मुंहिंजे प्रिय जा परवाना उन अल्लाह जे कामिल वली वटि हिकिड़ो शख्स आयो हेॾे नियार अर्ज़ कंदे मुरीद थियण जे लाइ आयो आहियां पर सोना मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे मुरीद थियण आयो आहियां पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे अल्लाह जे कामिल वलीअ निहारे पहिरियों मुरीद आहे जेको मुर्शिद खे तो शर्त ॾे हुजण त ईअं खपे मुर्शिद मुरीद खे शर्त ॾे पर मुरीद थो चवे ओ सुणा मुंहिंजो शर्त क़बूल कंदो त पोइ मुरीद थियां साईं फरमाया बा चओ कहिड़ो तुंहिंजो शर्त आहे तवजो आहे कने मोरो ट्रपी वियो ख्यालन में हथन के मथे करे भेज दस्तगीर जो नारो अम्मो जे महबूब जा परवाना अल्लाह जे कामिल वली फरमाया बा केड़ो शर्त उन जो से मां चोर आया चोरियों कंदो आया मुखे मुरीद कर पर शर्त इहो आ चोरी को न छड़ींदो साईं के अजो के पीर दे वने हाली त बटरे थपाड़ो खाइंदो और चोरी तू करे मानो मुझे दर ते बिठा जन नहीं इजाजत त तो दिनी थस इया जो अल्लाह जे कामिल वली के जे सुना मुरीद कर पर चोरी को न छडींदो मां साईं फरमाया बा तू जो शर्ता समू जो भी शर्ता तू जो शर्त कबूल कंदुम मुंहिंजो शर्त कबूल कंदे हथ बदी अर्ज़ करे सुना ये करे कामिल वली मुंहिंजो शर्त कबूल करे मां गुनहगार के केड़ी ताकत जो तुंहिंजो शर्त कबूल न कयां केड़ो शर्त पाण फरमांदा बा मुंहिंजो शर्त इहो आ मुरीद कंदो साईं पर पोइ जिथे भी नमाज जो टाइम थी वञे उते बुलंद आवाज़ सां अज़ान भी ॾींदे नमाज भी उते ही पढ़ंदे इहो मुंहिंजो शर्त कबूल करे त पोइ मुरीद भी कहे पोइ भले वञी चोरियूं कर तोखे इजाज़त आहे चोरी जी इजाजत मिले बस पोइ जेको चवंदे मां कंदुसि वीचारो वॾो को मजबूर हो साईं खे चवंदे तुंहिंजो शर्त कबूल आहे फरमाया तुंहिंजो भी शर्त कबूल आहे हलिया आयो हथ ते जॾहिं हथ ॾिनई अदा जॾहिं कामिल मुर्शिद जे हथ में मुरीद हथ ॾींदो आहे पंहिंजे मुर्शिद जे हथ ते मुरीद विकाम जी वेंदो आहे ओ जॾहिं पंहिंजे मुर्शिद जे हथ ते मुरीद बैयत करे जेको मुर्शिद जो ॾिनल ॾस आहे जेकॾहिं मुरीद पंहिंजे मुर्शिद जे ॾिनल ॾस ते हले त दुनिया जे अंदर कॾहिं बि दोखो न खाईंदो अॼु त अॻिते ॿुधायां थो त कीअं दोखो न खाईंदो मुरीद थियो ॾाढी ख़ुशी थियसि चोरी जी इजाज़त मिली आहे रात जो वञी घर पतो दिल में थो सोचे मुर्शिद जी इजाज़त मिली आहे हाणे हल्कियूं सल्कियूं चोरियूं छो कयां को हिते ई ढो हणी छॾियां रात जो घर वञी काफी रात जो हिस्सो गुजरियो दिल में ख्याल कई बादशाह जी दरबार बरसाए छो न वञी बादशाह जे दरबार में वञी खाट रणा मन हिकु ई ड्रो मिली वञे
वयो बादशाह जे बादशाही जे पोयां वॾो कोट उनखे सोराख कढई खाट राणी करे उन जे भरसां कमरो आहे उन कमरे जे अंदर खाट रही जीअं जो कमरे जे अंदर दाख़िल थियो कुदरतन उन कमरे में खाट लगी जंहिंमें सोना चांदी हीरा